अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल कयूम। दोस्तो सावण जा आख़िरी 15 ॾींहं आहिनि, उन खां बाद बडरो शुरू थींदो। हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं त सिंध में किथे किथे बारिश थींदी ऐं किथे किथे मौसम गरम ऐं ख़ुश्क रहंदी। चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। दोस्तो गुज़िरियल 48 घंटनि में सिंध जी मौसम गरम ऐं ख़ुश्क रही आहे। सूमर खां बाद सिंध में बारिशनि जो हिकु नओं सिस्टम अचे थो, जंहिंमें सिंध जे काफ़ी ज़िलनि में बारिश थियण जा इम्कान आहिनि। अचो त तव्हांखे ॿुधायूं था उहे कहिड़ा ज़िला आहिनि जिथे बारिश जो इम्कान आहे। 7 ऐं 8 अगस्त जुमो ऐं छंछर ते सिंध जे हिन ज़िलनि में बारिश जो इम्कान आहे। कराची, हैदराबाद, जामशोरो, बदीन, दादू, लाड़काणो, मटियारी, मीरपुर ख़ास, नौशेरो फिरोज़, नवाबशाह, कंबर शादात कोट, सांगड़, टंडो अलहियार, टंडो मोहम्मद खान, थर पारकर, ठठो, उमरकोट ऐं सुजावल में बारिश जो इम्कान आहे। जॾहिं त सखर, जेकबाबाद, खैरपुर, शिकारपुर, घोटकी ऐं कशमोर में मौसम गरम ऐं ख़ुश्क रहंदी। दोस्तो ही ईंदड़ हफ़्ते 7 ऐं 8 अगस्त मतिलबु जुमो ऐं छंछर जी मौसम जो हाल आहे, जॾहिं त ईंदड़ 3 ॾींहंनि में पूरी सिंध जी मौसम गरम ऐं ख़ुश्क रहंदी। उम्मीद आहे मौसम जो हाल तव्हांखे पसंदि आयो हूंदो। तव्हांजो को बि सुवाल आहे त कमेंट में पुछी सघो था। वधीक दिलचस्प वीडियोज़ लाइ चैनल खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।